अहम ख़बर न्यू कराची खां। कराची जे इलाक़े कोरंगी में सीटीडी कार्रवाई कंदे पुलिस अहलकार जे क़त्ल में मुलविस जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सीटीडी जो चवणु आहे त जाबदार पंहिंजे साथियुनि सां गॾिजी पुलिस अहलकार ते फायरिंग कई हुई। सीटीडी मूजिब जाबदार नवंबर 2021 में थियल मुक़ाबले दौरान मोटरसाइकिल छॾे फरार थी वियो हुयो। तर्जुमान मूजिब जाबदार जा साथी मुज़मिल, फैसल ऐं शिराज बि गिरफ़्तार थी चुका आहिनि। आगाह कयूं पिया। कराची जे इलाक़े कोरंगी में सीटीडी कार्रवाई कंदे पुलिस अहलकार जे क़त्ल में मुलविस जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सीटीडी जो चवणु आहे त जाबदार पंहिंजे साथियुनि सां गॾिजी पुलिस अहलकार ते फायरिंग कई हुई। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सर्की लाइन ते मौजूद आहे। जी इसहाक, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल फौजिया, ॾिसो सीटीडी कोरंगी में कार्रवाई की है जंहिंमें पुलिस एहलकार के कत्ल में मुलविस जवाबदार है उनके गिरफ्तार करे वरितो है। जॾहिं त जवाबदार शामिर के उनके गिरफ्तार करे वरितो है। जॾहिं त उनजा जेके साथी आहिनि उहे बि मुक़ाबले में पुलिस एहलकार हमज़ा जे मथां फायरिंग कई, जंहिंमें नवंबर 2021 में थियण वारे मुक़ाबले में जेको जवाबदार ॿिनि मोटरसाइकिलनि ते आया हुआ जेके असलो तोड़े करे फरार थियनि था त जेको पुलिस उन्हनि जी रुकावट बणिजी। तंहिंखां पोइ मुक़ाबले में पुलिस एहलकार जे मथां उनखे फायरिंग करे शदीद ज़ख़्मी करे ॾिनो। तंहिंखां पोइ उहो जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे शहीद थी वियो, जंहिंमें जवाबदार जा जेके टे साथी आहिनि जंहिंमें फैसल ऐं शिराज ऐं अली उर्फ एफसी शामिल आहिनि। सीटीडी जो चवणु आहे त पहिरियों ई गिरफ़्तार थी चुका आहिनि। जॾहिं त टियों जेको जवाबदार आहे शामिल जेको हिकिड़े पुलिस एहलकार जे क़त्ल में मुलविस आहे उनखे अॼु कोरंगी मां गिरफ़्तार करे वरितो आहे। सीटीडी जो चवणु आहे त जवाबदार जे ख़िलाफ़ पहिरियां बि केस दाख़िल हुआ ऐं हिकिड़ो ॿियो बि केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त सीटीडी जो चवणु आहे त हिन हवाले सां जेको आहे जवाबदार खां जेको आहे जांच शुरू कई वई आहे। जेके जवाबदार जा टे साथी पहिरियां उहे बि गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं चारई जेके जवाबदार उहे पुलिस एहलकार जे क़त्ल समेत कराची में मुख़्तलिफ़ स्ट्रीट क्राइम जी वारदातुनि में मुलविस आहिनि ऐं जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। ठीकु आहे इसहाक, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।